आलम जो धणी अवल वलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवली उन्हनि खे जिनी सुख नाहे को चारण से चइजन जिनी सुख नाहे को चारण से चइजन रुञ राह पुछन कुल्हन मथे कीनरा अॼु न होता कुन में तालिब तवारीन अॼु न होता कुन में तालिब तवारीन आदेसी उथी वया मड़ियूं मुंह मारीन जे जियो जियारीन से लाहूती लॾे वया सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनी खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलन जिया मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां सां गॾु ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उतर हुजे काचो हुजे अधियूं हुजनि भेनरूं हुजनि जा नंढड़ा बालकड़ा हुजनि असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे भलीकार हुजे अॼु मोकल जो ॾींहुं हुजे तव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे बालक बि घर में हुजनि जिन खे मोकल हुजे ऑफिस खां उहे बि घर में हुजनि पर किरत वारा माण्हू अॼु बि पंहिंजे उन नौकरीअ ते हुजनि उन कम ते हुजनि ऐं हुनरमंद बि अॼु पंहिंजे कम ते दुकानदार पंहिंजे कम ते हुजनि पोइ वणिज वापार जेके कनि उहे पंहिंजे कम ते मालवंद माण्हू पंहिंजे उन ई किरत सां जारी सारी उन्हनि जी कहिड़ी मोकल हुजे सो उहे सभु जेके हुजनि पंहिंजे कमकारे हुजनि बाक़ी मालिक साईं जंहिंखे इज़त बख़्शे जंहिंखे मान ॾिए जंहिंखे सो उहो घर में हुजे मोकल करे पंहिंजे बच्चनि खे टाइम ॾींदो हुजे सॼे हफ़्ते जो हाल वाल वठंदो हुजे बालकनि सां कचहरी कंदा हुजनि त इहा बि हिकिड़ी ख़ूबसूरत ज़िंदगी हुजे पर ॿियनि जी ज़िंदगीअ ते बि नज़र रखंदा हुजो त ॿियनि जी ज़िंदगी कहिड़ी तकलीफ़ वारी हुजे कीअं उहा ज़िंदगी खे गुज़ारींदा हुजनि कीअं ज़िंदगी घारींदा हुजनि ज़िंदगीअ में कहिड़ा मोड़ हुजनि कहिड़ियूं ॾुखियायूं हुजनि हालतूं कहिड़ियूं हुजनि हालतुनि सां ठहकंदड़ उहे कम हुजनि या न हुजनि पोइ उहा महिनत हुजे मज़दूरी हुजे हारपो हुजे पोइ जेका बि किरत हुजे उन में जेके ॾुखिया हुजनि उन्हनि जो बि ख़्यालु अवां ज़रूरु कंदा हुजो पर सभ खां वधीक पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखंदा हुजो उन्हनि जे तालीम जो ख़्यालु रखंदा हुजो उन्हनि जी तरबियत तमामु बहितरीनु कंदा हुजो तरबियत सां गॾोगॾु हुनरमंद बणाईंदा हुजो जीअं भिटाई साईं चयो त माहिर थी मरो मरहूम थी न मरंदा हुजो त अहिड़ो कमु कंदा हुजो माहिर थींदा हुजो पोइ किरत हुजे त उन में अहिड़ा थींदा हुजो ॿनी ॿार हुजे हारपो हुजे त उन में कुझु नवां अहिड़ो कयो जंहिंमां अवां जी सघो जेको बि कमु हुजे जेको अवां जी इल्मु हुजे हुनर हुजे हारपो हुजे या कहिड़ो बि अवां जो कमु हुजे उन में जेको हुजे नंबर वन हुजो तॾहिं ख़बर पवंदी हुजे सो उन सां गॾोगॾु पोइ ज़िंदगीअ जा उहे रस्ता कढंदा हुजो जंहिंमें अवां जी ज़िंदगी बहितर सुखी गुज़रंदी हुजे बहितर गुज़रंदी हुजे जंहिंमां अवां मुतमिन थी सघंदा हुजो त मूं ही कमु कयो हुजे ज़रूरी न हुजे त माण्हू एॾो मालवंद हुजे एॾो पैसो कमाईंदो हुजे दुनिया में असुलु चवंदा हुजो त मूं महल माड़ियूं ठाहियूं हुजनि त मूं को दुनिया में कमाल कयो हुजे मोहबत न हुजे उते भाईचारो न हुजे प्रेम न हुजे कुर्ब न हुजे पोइ इहा महल माड़ी जेका हुजे इहा कंहिं कम जी न हुजे भले माण्हू खे झुगी हुजे बसर सां मानी खाईंदो हुजे दाल सां खाईंदो हुजे चटणी कुटे खाईंदो हुजे पर मोहबत प्रेम भाईचारो ऐं इहा आजिज़ी हुजे त ईअं सम्झंदा हुजो अवां ज़िंदगी में सभ खां वॾे खां वॾा अमीर तरीन माण्हू हुजो माण्हूपे वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुजो त माण्हूपो छा हुजे ऐं ॾुख छा हुजे तकलीफ़ छा हुजे एतिरो अहसासु अवां वटि हुजे त ॿियनि जो ॾुख छा हुजे पंहिंजो ॾुख छा हुजे अहसासु छा हुजे एतिरो अहसासु ज़रूरु रखंदा हुजो पर पाणीअ जी तमामु घणी असां वटि खोट हुजे हींअर सिंध में पाणीअ जे एतिरी अणाहठ हुजे जो मारवड़ा झांगेड़ा असां सभु उन ॻाल्हि ते परेशान हुजूं त पाणीअ जो आख़िर थींदो छा पोइ हारी नारी मज़दूर सभु परेशान हुजे ऐं वीचारियूं अधियूं भेनरूं अहिड़ो त को पंध खां पाणी भरींदियूं हुजनि पोइ इहे वीचारियूं रोड पार कंदियूं हुजनि नंढड़ा उन्हनि खे मासूम सगीर बचड़ा गॾु हुजनि सो उन्हनि अधियुनि भेनरुनि वीचारनि खे बि वॾी तकलीफ़ लॻी पई हुजे सो हिन पाणी जे करे जेको हुजे असांजा माण्हू असांजा मारवड़ सांघीअड़ा झांगीअड़ा माल पखी पखण
सब परेशान हुजनि। सो इन करे असां मालिक साईं खां दुआगू हुजूं त इहा पाणीअ जी जेका नाठ हुजे खोट हुजे या पूरी थींदी हुजे, पर इन सभिनी ते जेके माहिर हुजनि ॾाहा हुजनि उहो ॾींहुं राति अव्हांखे सुजागी ॾियण जे लाइ अव्हांखे ॿुधाइण लाइ त हालतूं कहिड़ियूं हुजनि, पाणीअ ते कहिड़ो मसइलो हुजे, हाणे पाणीअ लाइ कहिड़ा मसइला थी सघंदा हुजनि, उन खां अव्हां वाक़ुफ़ु हुजणु ज़रूरी हुजो। अव्हां इन पासे ज़रूरु ख़्यालु कंदा हुजो त दुनिया असांजी या असांजी ज़िंदगी इन पाणी सां ई जुड़ियल हुजे, दरिया बादशाह सां जुड़ियल हुजे, न त पोइ असांजी ज़िंदगी ईअं सफ़ा अधूरी छो हुजे। त दरिया बादशाह जेको हुजे उहा असांजी मिल्कियत हुजे ऐं पंहिंजी मिल्कियत जे लाइ हर माण्हू खे जेको हुजे पाण पतोड़णु खपंदो हुजे। जॾहिं असां सभु हिकु थींदा हुजूं, ॿधी कंदा हुजूं, तॾहिं जेका हुजे असां पंहिंजी इहा मिल्कियत पंहिंजे हथ में करे सघंदा हुजूं। सो इन सां गॾोगॾु प्रोग्राम में अॼु खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं हुजनि। इहो फोन जो नंबर बि तव्हांजे टीवी स्क्रीन ते हलंदो इन ते हुजे। फोन कॉल कंदा हुजो। रामू इरादा हर छंछर या आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनीनि जे फोन कॉल जे इंतज़ार में हुजनि। ऐं उन सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, उनखे अव्हां सब्सक्राइब कंदा हुजो, उनखे लाइक बि कंदा हुजो, उनखे शेयर बि कंदा हुजो, उनखे बेल आइकन बि कंदा हुजो। उनमें जेको बि रंग हुजे सुबह मेहरान खां वठी पोइ जेको रामू राधा जो नंढड़ो घर हुजे मोहबत भरियो, उहो बि रंग अव्हां जेको हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते हर वक़्तु ॾिसी सघंदा हुजो। पोइ हाणे हींअर प्रोग्राम जी शुरूआत में अहिड़ो रंग अव्हांखे ॾेखारींदो हुजां, ससुईअ जे रूप में अव्हांखे ॾेखारींदो हुजां। जीअं ससुई चए त सरतियूं ॾियोमि सलाह त मूंखे छा करिणो हुजे, ईअं ई हाणे असांजी सिंध जी सूरत हाल हुजे त पाणीअ जे मसइले ते हर ॿियो माण्हू हिक ॿिए खां सलाह करे पुछंदो हुजे त दादा हाणे पाणीअ जे लाइ पंधु घणो हुजे, पंधु करिणो हुजे, कहिड़ी ॾुखियाईअ खे मुंहुं ॾियणो हुजे। सो इहो ॾिसंदा हुजो त वक़्त में जिन शाइरनि ॾाहनि लिखी छॾियो हुजे उहा असांजे साम्हूं तस्वीर बि हुजे त उहे लफ़्ज़ बि हुजनि। सो हिनखे ॾिसंदा हुजो, सरतियूं ॾियोमि सलाह, उनखां पोइ वापसि ईंदा हुजो अञा त तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। ईंदे चवनी आव वेंदे चवनी वेह, ईंदे चवनी आव वेंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो। अॼु आचर जो ॾींहुं हुजे, सभु घर में हुजो ऐं घर जेको हुजे सभु जेको नाश्तो वास्तो करे नेरनि करे पाण में कचहरी कंदा हुजो। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे वठंदो हुजां, पोइ वरी मां अव्हांखे पंहिंजो हाल अहिवाल ॾींदो हुजां। हलो, वालेकुम सलाम। मुंहिंजे अदा केरु कहिड़े शहर खां था? साईं तेरूमल हीरल तालको सामारो। छा हाल हुजे अदा पेरूमल? ठीकु हुजी? अल्लाह जी भलाई। खान दहरी बाबा। खान साईं छा हाल हुजे? ठीकु हुजो? अल्लाह अल्लाह जी भलाई है बाबा। ऐं ख़ुशि आहे? घोट जे ख़ैर? सभु ख़ैर असांजे बि ख़ैर लॻो पियो हुजे। तव्हां सभु ख़ुशि हुजो, घर भाती सभु ठीकु हुजनि? सभु अल्लाह जी भलाई, सभु ख़ुशि आहिनि जी दुआ न बाबा। मौसम कीअं हुजे, रंग कीअं लॻंदा हुजनि? आलीशान फर्स्ट क्लास। पाणी जी खोट हिकिड़ी वॾी आहे तकलीफ़ काई ॻाल्हि करियो पिया, इहा सही आहे? इहा ॻाल्हि सही हुजे न पाणी जी खोट जी? पाणी तमामु आहे, अञा वञी वोण असां कया कोन्हे। इहो कहिड़े पासे मां वोण कोन कया हुजनि? पर असां हीरल आहे, असांजो वाह आहे हीरल। हाओ, उते अञा पुछड़ी में पाणी कोन थो पुॼे। उते पाणी न पुॼंदो हुजे, पोइ फुटियूं घणियूं घणी ज़मीन ठाहे रखी हुजे? ॿ टे 4-5 एकड़ ठाही आहे, नंढा ज़मीनदार आहियूं, हुनजे हिसाब सां पोखी कोन्हे। माना इहे 5 एकड़ बि पोखे न सघंदा हुजो फुटियूं? जी जी न। पोइ ॿियो कहिड़ो फसल पोखो हुजे? को जंतर पोखी आहे कुझु 2-4 एकड़। पोइ जंतर जो अघु भला हुजे कोन, मां गुज़र बसर थींदो हुजे? बसि माल आहे, कुझु खीर वीर विकिणूं था, हाओ, उनमें कुझु गुज़ारो हली वेंदो। बसि माल हुजे, खीर विकिणी करे उन मां गुज़ारो कंदो। ॿियो रोज़गार आहे, को दुकान आहिनि ॿिया, को खीर खणे थो। हा, बसि ज़िंदगीअ खे गुज़ारण जे लाइ एतिरा इहे तरीक़ा ॾाढो सुठो कमु हुजे। अव्हां जेका ॻाल्हि ॿुधाई हुजे त दुकान बि हुजे, मज़दूरी बि माण्हू करे, पोइ इहो जंतर बि पोखे, पोइ वरी कोशिशि वठे त मां वञूं।
हलो मूं चयो हाणे असांजो तुंहिंजो प्रोग्राम त शौक़ु था ॾिसंदा आहियूं को कल्ह बि तोखां प्रोग्राम फ़ोन कई अथई जलाल चांदी जो तो कलाम ॿुधायो हा कल्ह ॿुधायो हुजे तुंहिंजी फरमाइश कल्ह पूरी कई हुजे तुंहिंजी जी जी वाह हाणे वरी को ॿियो रूप में हुजे त उहो ॿुधाए महिरबानी थी जी अॼु राधुल जे आवाज़ में कलाम ॿुधाईंदो हुजे जी बाबा राधुल जे आवाज़ में को कलाम ॿुधाईंदो हुजे न जलाल जो हुजे ऐं जलाल ॿुधंदो आहियां शौक़ीन आहे जलाल जो वॾी महिरबानी हुजे वॾी सभिनी खे सलाम महिरबानी ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवांजा मोहबतूं हुजनि अवांजूं हाणे वरी मुंहिंजी आवाज़ में कलाम ॿुधाईंदो हुजे मां कहिड़ो माई भागी जी पोटी हुजां या ॾोहिटी हुजां वॾी असुल रागी हुजां हुन छा चयो हुजे हुन छा चयो हं। की वॾी महिरबानी आहे तुंहिंजे मथे में चङी ईअं आऊं न चयो हुजे हाणे बसि कंदो हुजे हा हा हरो भरो ॿधाईंदो न हुजे त वरी जहिड़ो न पवंदो हुजेसि न न ईअं चओ न न इन खे झड़ खणी तूं हो चवंदो हुजे बाबा को कलाम ॿुधाईंदो हुजे बाक़ी हाणे राधुल कहिड़ो असुल रागी हुजे जेको तोखे कलाम ॿुधाईंदी हुजे कलाम कुसी कोन को सरतीअ मां को ससुईअ मां को मारूईअ मां कोन कुसी तूं कलाम कलाम त माण्हू पुछंदो हुजे पोइ कंहिंजो मोह कंहिंजो को घाटो कंहिंजो पुछ को कहिड़ो मूंखे त सॼा रूल ईंदा हुजनि जो भरे मां वॼाईंदी हुजां ॾाटो छॾे पुस नाले वारे मिसरा खणी ॿुधाए छॾींदी हुजी आख़िरी हा पुस वञी ॿुधाए रावण बसि नालो खणी छॾींदी हुजां माना कलाम पूरो हुजे हलो अस्सलाम वालेकुम मामा वालेकुम सलाम मामा छा हाल हुजे दुनिया खे पंहिंजो तारीफ़ कराए छॾींदो हुजी हा मामा खैरपुर में सां मामा फज़ल मामा शेख वाह मामा हमेशा तो ते फज़ल हुजे त ॿियनि ते बि फज़ल हुजे हर जान जे अलाह जो फज़ल हुजे तने जान जे करम हुजे मालिक जी बाज हुजे आओ साईं बाज हुजे ॿियो ख़ैर आहे खैरपुर ठीकु खैरपुर जा माण्हू ख़ुशि खैरपुर सफ़ा ख़ुशि लॻी पई आहे सफ़ा असली खैरपुर ई लॻी पई आहे हाय हाय खैरपुर हवाऊं भला अॼु बि लॻंदियूं हुजनि या न बाबा गर्मी घटि आहे हवारी आहे अलाह जो शुक्र आहे गर्मी बि असांजे लाइ सिहत आहे हवा बि सिहत आहे बराल हवा आहे मौसम भली आहे मामा ये शुक्र हुजे मामा ये डोंका कॾहिं हलंदा हुजनि लोकनि में बसि बाक़ी थोरी देरि आहे हाणे लोकनि जी तयारी हले थी मामा खे ॿ टे बोरी वठी ॾींदो हुजी त कोई गाॾड़ो लॻाईंदो हुजां मामा जो बसि एड्रेस तव्हां जेको हुकुम कंदो डंग डोका शुआरा खारगुआ में खे गंज खाराईंदासीं जेको हाल पिरिया नाल हूंदो मामा खाइणा न हुजनि खाइण लाइ इहे डरी घर में खोड़ हुजे पर उहा दुकान खोलण लाइ गाॾे ते क़िस्म क़िस्म डोका उहे दुकान खोलींदो हुजे भला हाणे दुकान मामा 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 ये घर में या खुड़िया खाइण लाइ पुट मोकिले छॾींदो हुजे बाक़ी ओ पुट कोन हुजे मामो हुजे वॾो अरे मामो त पोइ तूं हिन जो मामो हुजे भाणे जो हुजे मामा मामीअ खे खाराईंदासीं बि मामे खे जाम छोरे फाटक ते दुकान बि खोले ॾींदासीं जाम शोर ते वरी छो मामा उते वेझो अथव न न शहर में खोलींदो हुजां सफ़ा चवंदा हुजनि त रामू खारकुन का छाप शहर करे खाप में ॾिठूं बम्बई बेकरी जे भरिसां खोलियऊं मामा तूं रुगो ये मूंखे 8-10 ये मुख़्तलिफ़ डंग ये पोइ खजी पोइ इहो क़िस्म जा पोइ दॿो ठाराईंदो हुजां त खजूर उर्फ रामू बागड़ी मामा रामू जी जी ओए विञाईंदो हुजी अजायूं विञाईंदो हुजी हिन खे न मोकिलींदो हुजी न गंज इंशाल्लाह जेको नसीब हूंदो मामा बस दुआ घुरो असांजे सिंध जे मथां पूरे पाकिस्तान मथां बसि पाणीअ जी रहमत हुजे पाणी आहे त इहे सभु शयूं असां लाइ सोन आहिनि मामा बसि इहो पाणीअ जो असां बि क़दुरु कोन करो हुजे हाणे या ख़बर पवंदी हुजे त पाणी छा हुजे हा अॻु में क़दुरु न कयोसीं हाणे क़दुरु आहे बिल्कुलु हुनजे फुड़े जो बि तहफ़ुज़ कंदासीं इनशाअल्लाह अलाह जी माज कंदी असांजे माण्हुनि खे इहा बि ख़बर हुजे ज़मीनूं पोइ हुन में हिकिड़ो ॾिसो त गैराबाद बि वॾा उहे आबाद थियनि ॿियूं बि थियनि टियूं बि थियनि हींअर ॾिसो त पखी पखण जानवर बि परेशान हुजे पाणीअ लाइ बसि अलाह परेशानी दूरि कंदो उन्हनि पखियुनि परवनि जे सदिको जानवरनि जो उहो बि रिज़्क़ आहे असांजो बसि मामा इन लाइ कोशिशि बि करणु खपे दुआ बि करणु खपे पर वधि खां वधि कोशिशि करणु खपे इन जी ॻाल्हि दुनिया ते पुॼणु खपे कोशिशि कजे दिलि सां हुनजी हिफ़ाज़त कजे त मुला हिमत ॾींदो आहे बसि बिल्कुलु सही चयो ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे ॿियो ख़ैर हुजे मां कराची मां मोकल बि वरिती आहे आओ हाणे खैरपुर सुभाणे पुॼंदो बसि शादी जी तयारी कंदो मां त
हल तूं त बसि पटको बझो वतंदो हुजी शादीअ लाइ माना चवंदो हुजी त रामलो बि इन कोड़कीअ में लॻंदो हुजे। तारीख़ कहिड़ी हुजे? बसि तारीख़ हाणे रखंदासीं वेझो। अञा ॿधी कोन हुजे तारीख़, तूं बि मोड़ पाए छॾी हुजे। हो चए त ॿी बाबा शादी मोकल करां। वठी आयासीं न बेगम साहिब खां। बेगम साहिब खां मोकल वठी छॾी हुजे मामा? हा वठी छॾी, बसि हुतां वारी जाइ हुते लिखी ॾिनी, हिते वरी ॿी वठूं था खैरपुर में। मां अकेलो रहे नौकिरी जे करे, माना दिलि सां दुआ ॾिनी हुजेसि? दिलि सां बसि चई हिकिड़ी जाइ लिखी ॾे, पोइ तूं खैरपुर वञी रहो अकेलो, नौकिरी बि कर शादी बि कर। मामा मुरकंदे चयो हुजेसि त भली वञी शादी कर। हा भली 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 ख़ुशीअ सां। हेॾे हथ सिर त जोड़ो। खाराईंदो हुजी न? असांजे घरवारी खे पुट पोटा सभु कुझु हला ॾिना, हुते सभु ॾेई छॾियो आहे, जाइ बाहि पंहिंजी ॾेई छॾिया गुलशन में, हिन में जोहर में। वाह 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 मामा, वाह वाह मामा, भागन वारो जी, वाह वाह, कुर्ब कुर्ब। बसि अलाह साईं तव्हांजी बि भलाई कंदो, तव्हांखे मोकल मिलंदी, हाणे मामी ॾींदव मोकल। केॾांहुं मामा सिर जहिड़ो मुंहुं कयो बीठी हुजे, अञा ॻाल्हि करां गाते में हथु विझंदी हुजे। शादी कंदो हुजी। हा हा हे हिते ई तूं कंदो हुजे शादी, मोड़ बि ॿधंदो हुजे, मेहंदी बि हणंदो हुजे। असांखे रामान मोकिलिजो, को कलाम ॿुधाइजो सुठो बसि। ज़रूरु मामा हाज़ुर ज़रूरु। हाज़ुर ज़रूर तव्हांखे कलाम ॿुधाईंदा हुजे। छा चवंदो हुजे? सिर जहिड़ो बूथ करे बीठी हुजां। हो चए खिलंदे मुरकंदे जनानीअ इजाज़त ॾिनी हुजे। मिड़ई ख़बरूं कंदो हुजे। न न ख़बरूं कोन। जनानी मोकल न ॾींदी हुजे शादीअ जी। हा तोखे कहिड़ी ख़बर हुजे? सुबुह सां कूड़ो हणंदो हुजे। अलाए कहिड़ी ख़बर हुजे? अॼु सच हुजे त पोइ? सच हुजे त पोइ माना तुंहिंजी मां शादी कराईंदी हुजां। पोइ इन में ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे। ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे, अहिड़ो लठियूं ठोकींदी हुजे कि यादि कंदो हुजे। बुस्तर शादियूं कंदो हुजे। ज़िंदगीअ में अहिड़ो पहिरें हिकिड़ी जनानीअ खे त खाराईंदो हुजे, प्यारींदो हुजे, फरमासूं पूरियूं कंदो हुजे, हलियो हुजे मुड़ुस ॿी शादी करे। हाणे तोखे खिसे में लभे टको कोन, साधन ते जोर हुजे। हथ हुजनि हलण लाइ, खाइण लाइ पेर हुजनि। हाणे तूं को असुल को रढ ॿकरी हुजे, तोखे मां खाराइण जो प्यार घर में सभु कुझु हुजे। ॾोकड़ त मर्द माण्हू जे खिसे में हुजनि न। तूं घर जी वॾी हुजी, तोसां लेखो ई न हुजे। लेखो ई न हुजे, टको मोट बि न लभंदो हुजे, वॾी हुजी लेखो न हुजे। हलो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कड़े शहर खां? मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला हुजो, प्रीत वारा हुजो। हा हाल भला आहिनि, सभु ख़ैर आहे, प्रीत वारा बि आहियूं। प्रीतम हुजण बि खपे। प्रीत बिल्कुलु बिल्कुलु, प्रीतम में जेको आहे न, प्रीतम जी माना ई आहे प्यार। आओ बसि यार, राति लॻे ॻाल्हि सम्झ में ईंदी हुजे। हलो जी जी। निंड में हुजी छा भाऊ? न इहो सवेरे तव्हां वारो ज़हन में जेको शादी वारो मसलो अञा हल कोन थो थिए, उहा वरी ज़हन में अची वई ॻाल्हि। हा यार, इहो मामलो माना वरी ही बि सिफारसी आयो हुजे, शादी जो मामलो हल न थींदो हुजे, पाणी जे मामले खे हल कंदा हुजो, हींअर शादियूं थींदियूं हुजनि। पोइ न तव्हांजो इन ते हलियो पिए न ज़िक्र शादी वारे में, त मुंहिंजो शायदि अलाए छा मुतफ़िक़ थी विया न। न इहो मुतफ़िक़ माना मां हुजां पूरो पूरो 100%। जी। ऐं बाक़ी रातुला जेका हुजे रातुला वरी अहिड़ियूं सोंटियूं हणंदई 100% खां बि चढ़ियल हुजनि। रातुला 40% राज़ी हुजे, पर मुंहं मां न लॻंदी हुजे। 1% बि न हुजां, 40 त वॾो हुजे। बस मुंहं जी वॾी जी। अलाह कंदो तव्हां ठही वेंदो। बहितर आहे शादी वारो प्रोग्राम कैंसिल कयो ऐं प्रीत सां रहो। ऐं असांजी हिकिड़ी फरमाइश आहे। इहो वरी छो हाली कैंसिल कयो? गर्मीअ जे करे हाली कैंसिल कंदा हुजूं छा? न न, ज़िंदगी लाइ कैंसिल करे छॾियो इन शादी वारे मामले खे ख़तमु कयो। यार दुनिया में इहो कीअं? या सुबुह सां वरी कहिड़ी ॻाल्हि कई हुजे भई? इहा मूं सही ॻाल्हि कई हुजे, तव्हां थधे दिलि सां सोचिजो, तव्हांजे फ़ाइदे जी आहे। हा सोचींदो हुजां। इहो एतिरा साल त सोचे वञी इहा ॻाल्हि कई हुजे। हा ऐं फरमाइश मुंहिंजी आहे हिकिड़ी, आहे ढोल फ़क़ीर जो आहे त खाइजे त खाराइजे, न त असली न खाइजे। इहो ॾाढो यार वणे थो कलाम। हाय हाय, वाह वाह, वणण बि खपंदो हुजे। ठीकु, हा इहो वॾी महिरबानी, लख सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं। हिकिड़ा मसला असांजा हल ई कोन थिया हुजनि, वरी तव्हांजे साधन जा मसला हुजनि। ॿई मसला चौंट पग ॿधंदा हुजो, पाणीअ जे मसले खे हल कंदा हुजो, इल्म जी खोट हुजे उन खे वधाईंदा हुजो, फसाद फॾा नफ़रतूं इन्हनि खे ख़तमु कंदा हुजो।
तो साथ थींदा पटका बधंदो हुजे उहे मसला त ॿाहिर वञी हल करण खपंदा हुजनि घर जो मामलो बि त हल घर जो मामलो इहो ईअं ई हुजे हलो सलामकुम वालेकुम सलाम हुजे अदा मैडम जुड़े खडड़े में वडो न यार राधा अदा मेरा खुश चाक चङो भलो केरा कल बि गानो कोन ॿुधाई अॼु त ॿुधा मुंहिंजे अंगण ते आया तूं देरि करे ईंदो हुजी न 3 फरमाइशूं अॻु ई थी वेंदियूं हुजनि पोइ वरी उन्हनि खे राति अॼु तुंहिंजो कलाम तोखे ज़रूरु ॾेखारींदो हुजां हा मैं हींअर ॿुधां यार वञा थो वरी बनी ते हा ज़रूरु 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 एसो ई नेरनि बेरनि कंदो हुजी त कलाम ज़रूरु हलाईंदा हुजूं वॾी महिरबानी हुजे सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि मोहबतूं हुजनि अवां जूं अदो बि वॾो तकिड़ो हुजे जल्दी कलाम ॿुधाईंदो हुजे वरी बनीअ ते बि वञिणो हुजे कमकार बि त हुजे न माण्हू खे बाक़ी तवा अगरि वांधो हुजे कढी छॾो हुजे फिक्र में हुजां ॾींहं राति न फिक्र में हुजां तूं ॾिसंदे मां वांदो हुजां फिक्र हुजे में चोई घर वारनि वॾनि तोखे कढी छॾियो हुजे हाणे राधुल जे मथे में हुजे हलो हलो कलाम ते वेंदा घर ते वेंदो हुजे भला हाल वाल वठण हुन बसि तो इहो रड़ कई हुजे त हुन बि खणी फोन खे रखियो हुजे घर वारनि तूं आई हुजे त घर वारा हेॾे पेर रखण लाइ न हुजनि चवंदा हुजनि त बसि पोइ इहो हाणे वरी घर खे थोरो अॻियां वधाईंदो हुजी पोइ हिनखे भले पोइ हितां भित ॾेई हीअं कंदो हुजे हीअ हिते चङी हुजे पोइ हेॾां असां अचूं हिन पासे खां तोसां विहूं कचहरी करूं वरी ॿी भाॼाई सां कचहरी ईंदा हुजनि बाक़ी तोखे घर ॾे पेर रखण न ॾींदा हुजनि चवंदा हुजनि हाणे हेॾे चङो हुजे राधुल जे मथे में ॿार होई न भागा न मिट न माइट न मिट न माइट तूं बि हाणे ॿार होई बसि राधुल जे मथे में लॻल हुजी हाणे तूं बि उहा सहूलियत न ॾींदी हुजे न नेरनि न पाणी इन करे सभु ॿुधंदा हुजनि त घड़ो घर में हुजे त पोइ हाणे असीं कहिड़ो अचणु ॾींदा हुजूं तोखे पोइ उहे त भला अचणु ॾींदा हुजनि सुखो त रखंदा हुजनि बसि हाणे तूं थोरो गांउर कर त सहूलियत कंदी हुजां हिन ते हलो हलो छो कंदा हुजो कलाम ते हलंदा कलाम सो लाए त निमाणीअ सां नींहं इहो कलाम हुजे ढोल फ़क़ीर जो आवाज़ हुजे लाए त निमाणीअ सां नींहं मोहब ईअं न मोह मोड़ जाए सो इहो कलाम ॾिसंदा हुजूं उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो आहियां निंदर निमाणी आहियां निंदर निमाणी मूंखे आधार तुंहिंजो नाले अल्लाह जे बेड़ो तार मुंहिंजो हिकु नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि जूं महिरबानियूं हुजनि कुर्ब हुजनि मोहबतूं हुजनि ऐं असांजो प्यारो भाउ हाकिम हुसैन मेमण एस आहे हुसैनाबाद खां असांजो प्रोग्राम पंहिंजी फैमिली सां ॾिसंदो हुजे जीअं राम राधा खे खोड़ सारा सलाम मोकिलिया हुजनि अदा हाकिम हुसैन वॾी महिरबानी कुर्ब मोहबतूं अवां जूं सो हुन सां गॾो गॾु अवां सभु जेको हुजनि हिन नंबर ते फ़ोन कॉल कंदा हुजो हाल वाल बि ॾींदा हुजो पर हे जेका मालिक साईं खे असां ॿाॾायूं बि पर ॾिसूं त दुनिया में जेको हाल हुजे तव्हां दुनिया खे ॾिसंदा हुजो अवां ख़बरूं ॾिसंदा हुजो सभु ऐं अख़बार बि पढ़ंदा हुजो पर हिकिड़ी पहिरियां फ़ोन कॉल हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम अदा केरु अदा केरु कहिड़े कासिम मला कासिम मला अदा किथां झांगारा खां न सेवण लाल साईं शहर मां सेवण खां भली करे आया ख़ुशि चाक चङो भलो दुआ लॻी पिया मुंहिंजी अम्मी सां ॻाल्हायो तव्हां सां ॻाल्हाईंदी अदी साहब ॻाल्हाईंदी हा साईं अमड़ खे ॾींदा हुजो सुबुह सां ॻाल्हाए असांखे ख़ुशी महसूसु थींदी हुजे हेलो अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदी ख़ुशि चङियूं भलियूं हा अदा तव्हां ख़ुशि आहियो अदी राधा ख़ुशि आहे भेण मुंहिंजी जी जी सभु ख़ैर लॻो पियो जी अदी तव्हां कीअं हुजो ठीकु हुजो घर वारा सभु ठीकु हुजनि
दुआ दुआ भेण तूं कुझु आहीं मां वॾी तुंहिंजी फ्रेंड आहियां मुंहिंजो घर वारो बि तोखे उहो बि चवंदो आहे मां हुन ॾाढो पसंदि थो कयांसि तव्हांजो ॻाल्हाइणु असांखे ॾाढो वणंदो आहे अदी राधुला जी इहा ॻाल्हि कई हुजे न ॻाल्हि त हिन जो वात पटिजी हुजे त अदीअ छा चयो हुजे अदीअ चयो हुजे त मुंहिंजो घर वारो मां तोखे वॾो पसंदि कंदा हुजूं वॾियूं महिरबानियूं हुजनि अधे जूं बि राधुला अधे भेण जूं मुंहिंजी भली ठही हिन सां जहिड़ो न कर भली आहे तव्हां बि अदी घर में विहारियो वेठो हुजां वेठो न दड़का खाईंदो हुजां ॿियो अञा छा कंदो हुजां हा राधुला मुंहिंजी भेण तूं बि मुंहिंजो भाउ भलो ऐं राधुला तुंहिंजो बि ख़्यालु करे ओए मुंहिंजूं अधियूं भेनरूं हाणे जागी पयूं हुजनि ओ अदी जीअं दा हाणे मुंहिंजो ख़्यालु करे हाणे वञी हे भई पोड़ी थी हुजे शादीअ जी वञी ओ मूंखे नंढड़ो ॾीकरो हुजे हाणे राधुला पोड़ी थी हुजे हे ॾीकरो हुजे अञा ओदी जीअं दा इहा त पंहिंजी अदड़ीअ खे पारत कंदी हुजे त रामले जो को क़दुरु कंदी हुजे त को इजाज़त ॾींदी हुजे अदा इहे ज़ाल मुड़ुसनि जा जहिड़ा हलंदा रहंदा आहिनि पर कुर्ब मोहबतूं बि थींदियूं रहंदियूं आहिनि हाओ हाओ ईअं त राधुला सां जो वॾो ख़्यालु मां कंदो हुजां सच पुछी त कमल वेही वेही करे मानी जो गिरह बि वात में विझंदो हुजांसि जीवन साथियूं हिक ॿियनि जा घर वारा पंहिंजा जेके असांजा आहिनि असीं उन्हनि जा आहियूं त असां हिक ॿियनि जा जीवन ते विढ़ंदासीं बि गिरंदासीं बि हाय 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 अवां बि अहिड़ो अधे खे जो क़दुरु कयो हुजे इजाज़त ॾिनी हुजे हा राधा बि तुंहिंजो ख़्यालु कंदी उहा मुंहिंजी भेण आहे मां वॾी फ्रेंड आहियां चवंदीसांसि मेरो निसार मुंहिंजो नालो आहे मां चवंदासीं राधा मुंहिंजे भाउ जो रमन जो ख़्यालु कर ख़्यालु कर ख़्यालु हा बस ख़्यालु हुजे मूंखे बि ख़्यालु हुजे हिन खे बि ख़्यालु हुजे तव्हां बि मुंहिंजे भाउ जो ख़्यालु कंदा हुजो अदी तुंहिंजी वॾी फ्रेंड हुजे मस्तु लॻो पियो आहे ख़्यालु ई ख़्यालु आहे उहो बसि बाबा ख़्यालु आहे हाय हाय अदी अदी ईअं छो असांखे एड्रेस ॿुधाईंदी हुजे त मां ईंदी हुजां चांहि पीअण हाणे मां तोसां कचारी कंदसि मुंहिंजी तबियत ठीकु कोन्हे का त मां पंहिंजे भाउ ऐं पंहिंजी भेण सां ॻाल्हायां असां दुआ कंदा हुजूं त चाक हुजे पोइ रामले जे शादीअ में तूं ई त झुमर कंदी हुजे राम हाणे शादी करे छॾी हाणे मुंहिंजी भेण सां इहे ॻाल्हियूं न कर भाई बचनि जूं ॻाल्हियूं कर त बचनि जी शादी में झूमर कंदासीं अदी माना तूं बि घर में वेही हिते माना हितां बि चवंदी हुजे त रामलो हिते काबू हुजे बस काबू हा मुंहिंजो कासम मला मुंहिंजो कासम पुटु अथव इन जी शादी कराईंदसि इन जी ख़ुशीअ में हिकिड़ो सेरो लाॾो चईसि राधल खे मुंहिंजी भेण खे त ॿुधाए भाउ रामन हाज़ुर हाज़ुर अदी हाज़ुर ज़रूर ज़रूर अची पंहिंजी भेण खे ज़रूर ॿुधाईंदा हुजूं दुआ कंदी हुजे वॾी महिरबानी ख़ुशि कंदव आबाद कंदव मुंहिंजो घर वारो चई थो मूंखे वरी केॾी महिल जलाल जो शौक़ीन अथव उहो ॿुधंदो आहे जलाल ते रामन वांगुरु उहो मिड़ई कुझु आहे ईअं ई अदी चवण जो मतिलबु छा ईअं को असां भला चरिया हुजूं छा चरिया तव्हां न आहियो बाबा तव्हां असांखे चरिया कंदव बाक़ी पोइ उहा तव्हां चओ त मुंहिंजी भेण भली तव्हां बि भला बाक़ी मुंहिंजो घर वारो ऐं रामण बसि ईअं सम्झ असांजी तार निकितल हुजे रामन मुंहिंजो घर वारो न तव्हां बाबा हिकिड़ी ॿिया मिसाल हिकिड़ा मिड़ई असांखे पिया हलायो अधिक चारनि जी मोहर हुजे वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी साईं खे सलाम साईं पंहिंजे घर वारे खे सलाम सभिनी खे सलाम बचड़नि खे ॿारनि खे सभिनीनि खे सलाम मोहबतूं कुर्ब हुनजो घर वारो असां ॿई अधी कचारियुनि जी वॾी कोडी हुजे तुंहिंजी फ्रेंड हुजे हा तूं छा सम्झंदो जेको राधुला ईअं ई हुजे या बसि राधुला खे बसि माण्हू कोन सुञाणींदा हुजनि हितां हीअं निकिरां त हीअं सभु को चवे चांहि पीअंदी हुजे असांजी चरिया एॾी असांजी ले लॻी पई हुजे हीअं निकिरंदी अचां त मां भरे अचां मूं चयो हाणे बाक़ी तूं निकिरंदो हुजे ॿाहिरि त केरु सुञाणींदो ई न हुजे हलो अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद रामन साईं सदा मौजूद दादा केरु कड़े सर कादा सही फकीर मंजूर जमाली शेरी स्टाफ दा चाल हुजे होटल दा चाल हुजे दा खुश हुजी चङी भलियो केड़ो हाल आहे साईं सब खैर अदा तव्हां ठीकु हुजो चङा भला
इलाही ॾींहं थी विया आहिनि तव्हांजो प्रोग्राम जेको को ॾिठो आहे अॼु वरी ॾिठो आहे छो बा काॾे मोकल ते वियो हुजी छा? छुटी करे वियो साईं ए माना एॾी केरु हाज़िरी? तव्हां ख़ुशि आहियो अधी राधाम ख़ुशि आहे रामण तुंहिंजी टीम पूरी ख़ुशि आहे अॼु गेड़ू पटको तोखे ॾाढो ठहे पियो गेड़ू पटको खैर खैर लॻो पियो हुजे अदा तव्हां कीअं हुजो ठीकु हुजो घर भाती ठीकु हुजनि अल्लाह जी महिरबानी आहे दुआऊं अधी राधा तव्हां ख़ुशि आहियो सभु ख़ैर लॻो पियो आहे खैर खैर लॻो पियो हुजे अवां भाइरनि जूं दुआऊं लॻियूं पयूं हुजनि हिकिड़ो लतीफ़ साईं जो बैत तव्हांखे ॿुधायूं था असांजी फरमाइश में लॻाइजो ज़रूरु ज़रूरु हा लतीफ़ साईं जो बैत आहे तती थधी काह कान्हे वेल वेहण जी हाय हाय तती थधी काह कान्हे वेल वेहण जी मतां थिए ऊंधा पेर न लभी पिरीअ जो वाह दा वाह अदा वॾी महिरबानी लख थोरा लख सभिनीनि खे कुर्बा सलाम ॾींदा हुजो बसि इहो राधुल चयो त रामलो जो हीअं वञे त ॿाहिरि केरु सुञाणेसि ॿाहिरि हुननि खे ख़बर हुजे त इहा गरमी हुजेसि लॻल मथे में हिन जी गरमी एतिरी हुजेसि हाणे ॿाहिरि रामले जो हाणे जेको हुजे न हाणे ईअं सम्झंदो हुजे जहाज हीअं परवाज़ थियण वारो हुजे कुझु जेको हुजे न ख्याल सां ॻाल्हाईंदो हुजे हाणे मैडम कपिड़ा धोअंदी हाणे साबुण खणंदी हाणे कंगा ॾींदी हाणे वजन हाणे सोटियूं खणंदी हुजां पोइ हथवड़ जेका हुजे हेले खे कुटींदी हलो सलामकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था अब हाजी मोहम्मद जल चांजो ने हाल सुनियो चाल हुजे साहब ख़ुशि चाक चङो भलो खैर दुआ अल्हम्दुलिल्लाह सब खैर आगा जो पानी वाले मामले के न छॾ न यो पानी जी माना तमाम खोट लगी हुई आहे गर्मी वधी वई उन्हें पानी छा भला हेल फसल बखुल कहिड़ो पोखियो हुजे जो खोट हुजे त उहो बि हाल वाल त ॾींदो असां हेॾो पंहिंजो काशे जी पटी आहियूं आओ हा हेॾे बसि इहो कणिक थींदो आहे ॿियो वरी हेॾे वरी मथे वरी सारी थींदी आहे आओ हा हा बसि ॿियो असांजी फसल कोन्हे हाणे उहो जागीर जी पटी वारो बरसाति थींदो आहे हेॾ वारो पाणी ते थींदो आहे रेस किनाल ते बसि भैया सुजाॻी तव्हां में ईंदी हुजे त पाणी वारो मामिलो हल थींदो ॻाल्हि सिधी हुजे यार हिन में को ॻाल्हि रखु रखा न हुजे अवां सभु सुजाॻ थींदा हुजो तॾहिं वञी पाणीअ जो मामिलो हल थींदो हुजे बाबा मामलो त हल न थियो न हेॾा मां जुलूस लिखता त बि कुझु न थियो न बाबा हे असां वटि सिंध में के ॿ माण्हू पाण में विढ़नि त उनजे फ़ैसिले खे बि साल लॻी वेंदा हुजनि थोरो घणो ठाह थींदो हुजे वरी मसइलो थींदो त माण्हू ॻाल्हि थी हुजे त इहो थोरे हुजे त बसि थी वियो त हाणे सुम्ही पवंदा हुजूं बाबा सुजाॻ रहणु खपंदो हुजे साईं हुननि खे आवाम खे लॻो ॾियणो त बसि वञो कमु बंदि आहे हाणे कमु बंदि त कोन्हे कमु त हले थो पियो पोइ हाणे तव्हां वरी हिन मां सिखंदा हुजो न हिन मां सिखंदा हुजो त कीअं अॻिला असांखे चुपड़ी खाराए वेंदा हुजनि हा चुपड़ी खाराई आहे चुपड़ी खाराई आहे वाकई आहे ॿुधो जी ॿुधंदो हुजां आयो शादी वारो मामिलो घटि करे ख़र्च घणा आहिनि भाउ शादी वारे मामले खे घटि कंदो हुजां घटि कंदो हुजे उहो छा जे घटि करे करे ख़र्च घणा आहिनि उन में छा हुजे शादी बूथ ते ठहंदी हुजे हाणे हिन बूथ ते ठहंदी हुजे अदा उहो मां बादशाह हूंदे त हाणे ॻाल्हि ख़र्च घणा आहिनि हाणे मां राति ॾिसां थो न सुर्खी अथसि न सूमो अथसि न बरसारो जोरो आहे हुनखे ॿियो त तोखे उहो सभु शयूं वठंदो न हीअ पाण ओ अदा हीअ पाण निभागी हुजे त पुॼंदो कोन हुजे त वरी सुर्खियूं बि मां हणंदो हुजांसि छा अदा कमाईंदो ई न हुजे पोइ तूं हिनखे वठी आवे त सुर्खी सूमो तेल हणे जोरो बता हुनखे वठी ॾे न हाणे ॿी जॻह जनानी वठनि त उहा त तोखां चवंदी त मां हीअ शइ ॾे हीअ शइ ॾे हीअ शइ ॾे महांगाई में तूं छा करे पोइ पोइ वरी ॾींहुं राति मां कमाईंदो हुजां ॾींहुं राति हिकु करे छॾींदो हुजां पोइ हाणे कमाए हिनखे ॾे न जोरो हिकिड़ो बर्थ वारो वॾो जेको आहे हीअ चवंदी त घर खां ॿाहिरि न वेंदो हुजे बसि हिते ए, वेठो कूड़ हणंदो हुजे हाणे अहिड़ो भलो हुजे जेको घर में वेठो हुजे मां ॾिसंदी हुजां हिनखे हा ॾिसंदी न हुजे ॿियो वरी छा चवंदो मां ये कूड़ न हणंदो हुजे हर छंछर हाणे अचर ते प्रोग्राम हली सुनाए जोरो हिनखे साॻियो ईंदो आहे हाओ बा हाओ ज़रूरु हा साॻियो जोरो हूंदो आहे ईअं न कयो न बाबा हिनखे कुझु माना हा हिनखे बि चवण सखाए कुझु हा हे वॾी हुजे बाबा शादीअ ते हिनखे 2 वॻा नवां वठी ॾींदो हुजांइ सफ़ा फर्स्ट क्लास बाबा हिन में राज़ी त ठीकु आहे न त पोइ हुजे वरी शादी में वठंदो हुजे वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी लख कुर्ब हे न इहो छा चवंदो हुजे शादी माना तूं करे पोइ मूंखे नवां वॻा वठी ॾींदो हुजे अधो चए त शादी न कहिड़ो मां भाउ परणाई थी हुजां ॿुधाईंदो हुजे मुड़ुसु चवंदी हुजे
ये गाए वजाए चो त मूं पंहिंजे राम लॻे गाए वजाए करे गाए वजाए बूथ बि भलो हुजे गाए वजाए हिनखे मां परणाईंदी हुजां हल इहो मुंहिंजो मगज न ख़राब कंदो हुजे लॻी न विधी हुजे संटी हिकिड़ी अॻई लॻल हुजे बाक़ी हाणे हिनखे हाणे छा कंदो खबरो हुजे तो खमा ॾींदी हुजां सादी बूथ बि भलो हुजे हां अञा साथियूं कंदो हुजे ॾंद खाई वञे चपन सां लॻो हुजे अच्छी ॾाढ़ी अटो ख़राब अच्छी कोन हुजे तूं अचे पोड़ी थी हुजे हाणे हिन में मुंहिंजो ॾोह हुजे हाणे केस बेठो हुजे रगो केस कारा करो बेठो हुजे चई मां निकिरो हुजां हल मां खेड़ो न पनाईंदो हुजे वाछो टड़ींदो हुजे रगो माना इहे ॻाल्हियूं कढी करे ईअं चवंदी हुजे त रामला तूं वञी ख़ुशी कर हा तूं ॾाढी ख़ुशी कंदो हुजे सो हाणे भला कलाम भला हलाए छॾूं हलाईंदो हुजे ऐं ख़बरूं बि हुजनि उहे बि हलाईंदो हुजे उन खां पोइ तो जो ख़बरूं हुजनि हा सो हाणे वरी कलाम अधे फरमास कहिड़ी फरमास सदोरी कई हुजे ॿ दफ़ा कहिड़ी फरमास कई हुजे मूंखे हथ हुजे हिन ट्रिक में विसरी वियो हुजे ऐं शाबाश रुगो इहो पुछणो हुजे त ॿी ॻाल्हि जहन में हुजे या मुंहिंजी छाते माना गांवरो हलंदो हुजे न तूं दिमाग़ ख़राब कंदो हुजी सो हाणे वरी हलंदा हुजूं अधु जी फरमास हुजे भला मुंहिंजी ॻाल्हि या शादी वारी ॻाल्हि बि हींअर ॻोठ वाहण वस्तियुनि में पहुची वई हुजे सो हाणे बाक़ी पहुचंदा हुजनि खट खटाए रामले जो भाग सो मुंहिंजे अंगण ते आया ईंदा ज़रूरु मुंहिंजे अंगण ते सो इहो मुंहिंजे अंगण ते आया इहो ॾिसंदा हुजो हुन खां पोइ ख़बरूं हुजनि ख़बरूं ॾिसंदा हुजो ख़बरुनि खां पोइ वापसि ईंदा हुजूं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं नाल नानियाऊं छिनी छा खां छॾियाऊं छिनी छा खां छॾियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामो राधा में ऐं यकीनन अव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अर्ज़ु मोहम्मद जाॾियो सिबी बलोचिस्तान खां साईं छा हाल हुजे अदा सिबी बलोचिस्तान वारा ख़ुशि चङा भला तबियतूं ॿार ॿियो ख़ैर ख़ुशि ठीकु ठाक तबियत ठीकु आहे सभु ख़ैर लॻो पियो हुजे अव्हां ख़ुशि असां ख़ुशि असांजी अदी राधा बि ठीकु आहे बिल्कुलु ठीकु हुजो अदा तव्हां कीअं हुजो ठीकु लॻा पिया हुजो शुक्र आहे करम राम अल्लाह जो तव्हां विड़ो था पिया हिकिड़ो गानो ॿुधायांव अदा विड़ंदा न हुजूं पर गानो कहिड़ो ॿुधंदो हुजे हा ॿुधायां जी जी गानो हा जिथे सिक रहे न उतां पेर पटजां राबता समूरा ऐं वास्ता बि कटजां सुठो आ ॿिन्हिनि ले जहिल रहिजे खिलो तोले बि भलो आ तमूले बि भलो ठीकु आहे अॻिते ॿुधाए बसि ॿुधा यार ॿुधा वरी ॿुधाए अॻिते हा वरी ॿुधा जिथे सिक रहे न उतां पेर पटजां राबता समूरा ऐं वास्ता बि कटजां सुठो आ ॿिन्हिनि ले जहिड़ा जे खिलो तोले बि भलो आ तमूले बि भलो तोले बि अदा बस एतिरो हुजे बसि अॻिते ॿुधायमि त बसि थी अॻे वारे अॻिते ॿुधाईंदमि नाले वारे मिसरा त ॿुधाईंदो हुजे अदा जी नाले वारी मिसरा हुजे हिन में हा हा बीबी अथव भला यादि करे पोइ वरी मथे हफ़्ते पूरो ॿुधाईंदो हुजे पूरो ॿुधाईंदमि ॿिए वारे ते मौक़े पूरो ॿुधाईंदमि ठीकु हुजे वॾी महिरबानी ठीकु हुजे वॾी महिरबानी हुजे सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो इहो हुन ठाहियो हुजे कलाम हर माण्हू खे इहो हुजे कि असां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि जेका हुजे उहा ॿियनि ताईं पुॼाईंदा हुजूं हा
पो फोन कॉल जे वसीले हा जा पंहिंजे दोस्त यार खे जा पंहिंजी भेण खे जा पंहिंजी अमड़ खे जा पंहिंजे बच्चन खे माना दिल जी ॻाल्हि जेका हुजे माण्हू खे ॿुधाइण खपंदी पाणी जो गिलास पी अचां पोइ विहंदो हुजां पोइ तूं इहा सॼी मूंखे ॻाल्हि ॿुधाईंदी हुजे कलाक खन जी ॻाल्हि हुजे माना छा पाणी पीअंदो हुजे पोइ मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो हुजे माना खुशकी वठी वई हुजे ई न कलाक खन जी ॻाल्हि हुजे छा इहो हिनखे छा कलाक जी ॻाल्हि हुजे हलो सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे हाय साहब ख़ुशि चङा भला अब ख़ैर तव्हां ॿुधायो हाय साहब सभु ख़ैर हुजे अव्हां ॿुधाईंदा हुजो भले पार खां फोनड़ी कई हुजेव अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे तव्हां जहिड़ो ॿुधूं था न इहो जहिड़ो हले थो पियो यार ईअं न जहिड़ो न हुजे ॻाल्हि हुजे अदा फ़ैसिलो शादीअ जूं ॻाल्हियूं कंदो हुजे हिन उमिरि में शादीअ दी कोन कंदो इहो तोखे भोग थो कराए हाय साहब ईअं हरू भर मुआर कम खे ईअं सफ़ा भरो ॾींदो त न हुजे सही चवंदो हुजे वरी हे हुजे वाह साहब बाबा अॼोको दौर शादी जो न आहे हा इहो दौर न हुजे पोइ वाह साहब अॼोको हवा इहो दौर शादीअ जो न हुजे मां त इहे गाटे में घर में वेठो हुजां पोइ हा घर में तोखे अलाह साईं ॿी पंहिंजी आहे न बस उहा काफ़ी थी पोइ उहा बस काफ़ी हुजे हींअर दौर हुजे अॻिते वधण बाबा जो दौर अॼोको दौर साईं वॾो ख़राब आहे अलाह साईं माफ़ी ॾे हाय साहब थोरो सम्झाईंदो त कीअं थोरो मां बि अलाह तुंहिंजो सम्झींदी तोसां जहिड़ो न कंदी अदी जहिड़ो न कर राधा अदा जहिड़ो न हुजे भाऊ हिनखे मां सम्झाईंदी हुजां सम्झंदो न हुजे अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे सदाईं आबाद हुजो असांखे कलाम ॿुधाए वही दली जो उहो हाज़िर ज़रूर ॿुधाईंदा हुजो एॾे अदा वेठो हुजे भले पार दुआ कंदो हुजे त को अलाह साईं साथी तव्हां जी ख़ुशि ॻाल्हि रखे छॾे अलाह साईं ख़ुशि रखे अलाह साईं ख़ुशि रखे तव्हां हाय साहब आमीन आमीन ओ हाय साहब वियो हलियो हाय साहब ॿुधाईंदो त हुजां त कहिड़ा मसइला आहिनि जंहिंजे करे आउं वरी उन ते गौर त कंदो हुजां हा न भला बाक़ी हाणे चवंदो हुजे हे दौर न हुजे शादी जो हाणे हे हिन दौर में हिकिड़ी जनानी हुजे न खोड़ हुजे हा तूं दुआ हाणे को जेको हुजे पंहिंजे मुल्क जे लाइ सोची वठंदो हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुझे साईं फ़कीर लखाना साईं ख़ुशि चङो भलो अल्हम्दुलिल्लाह सब ख़ैर हाणे मूंखे तव्हां ते क्या पियो अचे तूं ॿी शादी करी त पोइ इहो रंग ॾिसण वटा हूंदो जो असांखे हिकिड़ी शादी कई आहे पर बसि इहा ई लॻी त घर ई आहे हाणे दुनिया में मूं ॻाल्हि हिकिड़ी कई हुजे त तव्हां सभिनी खे अजब लॻी वियो हुजे अजब आहे हाणे जेको ॿी शादी थो करे ऐं हुनखे हार पाराए थो शींहं जो कॾहिं हलियो वेठो आहे मूंखे भले तव्हां वॾा वॾा हार पाराए जो चइजो त हल ॾेरा मला अहिड़े दौर में तूं माना हीअं थियो बीठो हुजी माना कम कर पाईंदो हुजे हा हार हा चवंदो हुजे फ़कीर त हार पाराईंदो हुजे ओ काका तूं बि चवंदो हुजे शादी कंदो हुजे न अॼु हाणे तूं मूं हिकिड़ी शादी कई आहे मूंखे ख़बर आहे हिकिड़ी कई हुजे त तोखे ख़बर हुजे त हा वरी कहिड़ो असली थधी छा में वेठो हुजे अॼुकल्ह जा माण्हू पंहिंजी जनानियुनि खां ई बेज़ार हा, हा, हुजे छो? ॿी शादी कंदो हुजे बेज़ार। काका इहा ॻाल्हि हुजे न मुंहिंजे मथे ते हिकिड़ो वार कोन्हे साईं सची ॿुधायो केॾी महिल तव्हां ते फोटू मोकिलींदुसि तव्हां खिलंदो त उबतो फोटू आहे या सुबुतो आहे मां बि चवां हींअर गर्मी लॻी पई हुजे भला मुंहिंजी बि ठोड़ थींदी हुजे ख़बर पवंदी हुजे भला साईं मुंहिंजो पोटो ज़ोरी फोन पियो पुरे थोरो ABC पुछो हा ABC पुछंदो ॾींदा ओ असल मथे ते हिकिड़ो वार न बचंदो हुजेसि हलो हलो वालेकुम सलाम हा भाई ABC ॿुधा जबरदस्त हलो रोज़ीना रोज़ीना ख़ुशि चङी भली रोज़ीना अची वई हुजे हा रोज़ीना तूं ॾींदी हुजे हाले वाले कल्ह किथे हुजी रोज़ीना कल्ह किथे हुजी गैर हाज़िर लॻी पई हुजी पोइ कल्ह ॻाल्हायो ई न हुजे स्कूल वई हुजे ॾाॾे फोन कोन ॾिनी पोइ दादा तूं बि जेको हुजे न फोन रोज़ीना
खे न ॾींदो हुजे न इहा तो ते बसि ॾंड हुजे। हा पोइ ॾाॾे सां असां किटी कंदा हुजूं भला, न ॾाॾे सां किटी करूं तोखे फोन न ॾींदो हुजे। न न किटी न करूं त माना ॾाढो ॾाढो रोज़ीना खे ॾाढो मिठो हुजे ईअं। हा ॾाॾा ॾाढो भला भला पैसा ॾोकड़ ॾींदो हुजे, शइ वठंदी हुजे, हा घणा ॾींदो हुजे? जेतिरा मंगांसी जेतिरा घुरंदी हुजी त ॾाढो ॾेई छॾींदो हुजे। हा पोइ पोइ असी इहो ॾाढो त ॾाढो मिठड़ो हुजे। हा हा सही हुजे ॿियो रोज़ीना। त ख़ैर हुजे, तुंहिंजी अम्मा ठीकु हुजे, हा तव्हां ख़ुशि हुजे न? हा हे राधुल ईंदी हुजे उते अचे तव्हांजो मथो खाईंदी हुजे, ईंदी ज़रूरु हुजे। हा अॼु त मेले में आई न हुते अचे न आई हुजे त पोइ लक्ष रुपया अचे रोज़ीना चवंदी पोइ हिन राधुल जो ख़ैरु न हुजे। हा रोज़ीना चयो हुजे मां वॾी महिरबानी हुजे, वॾी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, पंहिंजी अम्मा खे बि सलाम ॾींदा हुजो, भाइरनि खे भेनरुनि खे सभिनी खे सलाम। रोज़ीना जो मूंखे ॻाल्हाइण वणंदो हुजे। रोज़ीना लाइ हाणे को तूं को चोलो वोलो भरे खणी वेंदी हुजी से रोज़ीना लाइ। हा इहो पुछंदो त हुजे न हुजे किथे इहा कहिड़े हलो पासे? हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मुजदा केरु किथां? अब्बा शहर तुंहिंजे पाड़े में शेख मोहम्मद पहोड़ अर्ज़ कयां पियो तुंहिंजो पुराणो लेखनल ऐं ताल के ठुल खां। हलो ठुल वेठो हुजे, मूं सम्झो त पाड़े में अॼु अचे बीठो हुजे अलाए छा। बस तुंहिंजे पाड़े में हो ॿियो तोसां तुंहिंजी प्रोग्राम ॾिसूं था त माना तुंहिंजे पाड़े में हो न हर शइ तुंहिंजा अंगल अड़ियो सभु ॾिसूं था। यार अंगल काथे हुजनि, ज़ाल जे अॻियां कुकड़ लॻा बीठा हुजूं, अंगल अञा किथे हुजनि पिया। माशाअल्लाह माशाअल्लाह तव्हांजी मोहबत असांखे वणे थी, इन तव्हांजी मोहबत असां सां बसि जेको छा ॿुधायां तोखे। वाह वाह ठुल ख़ुशि हुजे, अवां बि ठीकु हुजो। हा अल्लाह जी महिरबानी आहे। असांखे शमन जो पुराणो कलाम ॿुधा न हुई निभाइणो, प्यार छो कई, प्यार पारे पोइ निकार छो कई। हल इहे त के शटूं दुकाननि ताईं अलाए काॾे वयूं हुजनि हाणे। वो अदा पहुड़ वॾी महिरबानी वॾी लख थोरा। महिरबानी हुजे, सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवां सभिनीनि जा, मोहबतूं हुजनि, जेके जेके बि राम राधा खे ॾिसंदा हुजो फोन ते असां सां हाल अहिवाल कंदा हुजो, अवां मिड़नी जा कुर्ब मोहबतूं। सो ये अदे पहुड़ ठुल खां फोन कइजे, इहो मिठड़ो हेॾो असांजो दोस्त भलड़ो प्यारो फोन कॉलर हुजे, सो कचहरी बि कंदो हुजे हाल वाल। हलो जी जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा? कहिड़े शहर खां अदा? जानकारनि मां जानकारनि मां भली करे आयो जी अदा, ख़ुशि चङो भलो। ख़ैर जो शुक्र मालिक, तव्हां ख़ुशि हो तबियत सही आहे तव्हांजी? सभु ख़ैर लॻो पियो असांजी हुजे, अवां तबियत ठीकु सही हुजो। लॻी पई हुजे, मौसम जो हाल अहिवाल ॾींदा हुजो। मौसम ॾाढी गर्मी हुजे, वाह हिते सफ़ा अख कां जी निकिरे। कांव जी अखि निकिरंदी हुजे, पर तोखे कहिड़ो मसइलो हुजे? बसि मां हुजां तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो हुजां। प्रोग्राम खे बाक़ाइदे ॾिसंदो हुजी? हा बाक़ाइदो मज़ो ईंदो हुजे। तव्हां ॿुधायो ख़ुशि हुजे, असांजो सोडल फ़कीर जो कलाम ॿुधायो। इहो सभ खां पहिरियां त सोडल फ़कीर जो अॼु कलाम हलायो हुजे अवां जे फरमाइश जे करे। हा पोइ मां थोरो देरि सां इन करे मां सोडल फ़कीर जी फरमाइश। यार इहो वण त पोखींदो हुजे त हिन कांव खे छांव करे ॾींदो हुजे, जीअं उस में हिन जी अखि न निकिरंदी हुजे। जी जी हा यार इहो वण त पोखींदो हुजे। हा इंशाल्लाह वण पोखींदा हुजे। ठीकु हुजे, वॾी महिरबानी लख कुर्ब। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। सो बाक़ी इहो रोज़ीना जेको हुजे, रोज़ीना हिन लतीफ़ साईं जे पंधनि ते वेठी हुजे, जिते लतीफ़ साईं अचे वञे, इहे पंध पेचरा ऐं इहो उन वक़्तु इन पासे दरिया वहंदो हुजे, हाणे दरिया कॾहिं निकिरंदो हुजे त रोज़ीना जे लाइ शयूं बि वठी हलंदा हुजूं। हलो हा साईं रातो करायो न रामू ऐं राधा सां, तव्हांजी महिरबानी। अबा ॻाल्हाईंदा हुजूं, केरु कहिड़े शहर खां पंहिंजो नालो ॿुधाईंदो हुजे, शहर जो नालो, शनाख़ती कार्ड नंबर। अदा शनाख़ती कार्ड नंबर त हिन में कोन्हे। अब्दुल शकूर शेख। कहिड़े शहर खां? पन्नो आकिल साईं, पन्नो आकिल। शेख साहब अदा मालिक जी महिरबानी आहे, ख़ुशि आहे।
रामू भाई मूंसां त थी वियो आहे वेंदुमि पंजे आचर में वरी छा थियो हुजे ख़ैर त हुजे सुबुह सुबुह त अहिड़ी ॻाल्हि साईं सुबुह जे टाइम ते सुम्ही आयमि मुंहिंजी घरवारी थी वई आहे राधा है उहा थी वई आहे राधा ऐं मूंखे करे छॾियो चई रामू सुबुह जे टाइम ते रखी वयूं अथई सुबुह सां माना इहो सभु कुझु नेरनि अॼु ईअं थी हुजे तुंहिंजी नेरुनि साईं मूंसां ईअं थी वई मूंखे चयां मां ड्रेग बेग न कर मां थी वई आहियां राधा तूं थी वियो आहे रामू हल पोइ हाणे पोइ मां पोइ हलो इहा सुबुह जो त ॾुख वारी ख़बर ॿुधाइजे मां बि ईअं ई सुबुह खां हुजां मूंसां वेंधण करे छॾियईं मुंहिंजो जिस्म चूरा चूर करे छॾियो चई तूं सफ़ा मुंहिंजो प्रोग्राम ॾिसी ॾिसी राधा थी वई आहे तूं बि राधा खे ताईं कुझु चवण ई कोन थो असांखे वेल में विझी छॾी मां हाणे राधा खे छा चवां टकोर कंदो हुजे मिठड़ा मुंहिंजा भाउ अहिड़ो कपिड़ो खणंदो हुजे हुन गरम करे टकोर कंदो इहो हाणे रोज़ जो मामूल थी वियो हुजे साईं मां जेको आहे न कलंदरी डंडो थो ठारायां मां जेको आहे न कलंदरी डंडो थो ठारायां ॾखण ते वञा थो बसि राधा मूंसां झगड़ो कंदी टका मथे जो हणंदो मां बि कोन हुई ईअं न इहे त जनानियूं चवंदियूं हुजनि त इहो मर्द रुॻो ईअं कंदो हुजे त पोइ वरी असां जेको हुजे ॻाल्हि ईअं न कंदो तूं रुॻो हाणे फोन रखंदो हुजे त वरी ही बि टाको रखंदो हुजे बसि टाकोर बि मां कयां थो मां वञा थो ॾखण खां कलंदरी डंडो ठारायां ईअं न कंदो हुजे ईअं न कंदो हुजे हिननि जनानियुनि खे बर्दाश्त कंदो हुजे मां बि हिकिड़ी अहिड़ी सदोरीअ खे बर्दाश्त कलंदरी डंडो हणणु मां बि पंहिंजी राधा खे कलंदरी डंडो थो हणां यार कॾा डंडो कथा हणंदो हुजां त बसि हाणे छा चवंदो रोईंदो हुजे वीचारो सुबुह सुबुह वॾी महिरबानी हुजे पोइ रोईंदो हुजे जहिड़ो आवाज़ मां मूंखे रोअण जो आवाज़ अचे रोअण जो आवाज़ पोइ चवंदी हुजे हुन में रूह अची हुजे त राधुल जहिड़ो मूं चयो आहे बापू हाणे असां त मूं बीठा रहियो चवंदी हुजे न तूं बि सिखंदो हुजे हाणे असां हे टकोरूं करे हाणे जवान थी विया जो हाणे पका थी विया बसि पोइ हाणे इन जे करे हाणे तोसां रहण जे करे त पोइ हाणे माण्हू कंदो त ज़रूर हुजे न हाणे इन जे करे त चवंदो हुजां जहिड़ो भला राधुल अहिड़ी ॿी बि कंदी हुजे इन करे भली पोइ भले ॿ बि हुजनि कलाम कहिड़ो हलाइणो हुजे उहो त पहिरियां हलाए छॾियो नेरानी हुजी तूं बि हलाए छा हुजे सोभा हाणे वरी हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम ॾिसंदा हुजो हज साहब चयो त वहीद अली ॿी दोस्त फरमाइश कई त जलाल चंद जो टे बि दोस्त फरमाइश कई पर हाणे कुणो कढी अॼु वरी हलाईंदा हुजूं वहीद अली सो वहीद अलीअ जो कलाम हुजे ही सांगीअड़ा अथई साॻिया हिन भोए सॼीअ जा भाॻिया सो इहो सांगीअड़ा ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं त अञा हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग यकीनन अव्हां सभिनी जे अंगण ते अव्हां सभु ॾेह में वेठा हुजो परॾेह में वेठा हुजो अव्हां जिते जिते वेठा हुजो अव्हां सभु हुनखे पसंदि कंदा हुजो फ़ोन कॉल कंदा हुजो फेसबुक ते ॾिसंदा हुजो पर फ़ोन कॉल हुजे परियां वठंदा हुजूं हलो जी भाउ अदा केरु कहिड़े शहर खां भाउ बाबा शहर मीरपुर ख़ासि खां नबी वश ख़ासि के लिखो ॻाल्हायां छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं ॿार अल्लाह जा एहसान मालिक जा करम लॻा अथनि तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो इरादा ख़ुशि आहे सभु ख़ैर हुजे मीरपुर में सभु मीर लॻा पिया हुजनि ख़ुशि हुजनि जी जी हा मीरपुर ख़ासि सभु मीर लॻा पिया त तव्हां अचो न साईं दावत खाइण बाबा साईं अव्हां जूं मोहबतूं हुजनि मीरपुर जी मौसम कीअं हुजे अॼुकल्ह मौसम साईं अॼु थोरी गर्मी आहे अॼु गर्मीअ जो छो त अंब पचंदा हुजनि न मीरपुर जा हा हा साईं अंब VIP माशाल्लाह सिंधड़ी ऐं चोसा जेके माना वग़ैरह वग़ैरह हा माना हींअर इहा अव्हां वटि वरी अंबनि जी चोबोल घणी हुजे न हिन मौसम में जी हा साईं अंब जाम महीना अचो न खाई वञो न बाबा अबा इहे अञा त पचंदा त हुजनि न अचनि न जी अंब पची विया हुजनि
जी हा अंब अञा माना तक़रीबन हाणे 2-3 ॾींहं पची वेंदा पट थिए पई बाबा माना 2-3 ॾींहं लॻंदा हुजनि हिननि में। जी हा एॾां भला कहिड़ियूं जिन्सूं भलियूं थींदियूं हुजनि अंबनि जूं को हुजे जैन में? हलो दा चोसो आहे जी जी चोसो आहे लंगड़ो आहे हाओ सिंधड़ी आहे सिंधड़ी आहे बाबा हाओ हाओ माना इहे वॾी महिरबानी इहे अंब थींदा हुजनि वॾी महिरबानी हुजे लख थोरा पर जंहिं अव्हां जे इलाइक़े में जेके जेके शयूं अहिड़ियूं सुठियूं थींदियूं हुजनि त उनजी ॻाल्हि बि घणे ॿुधाईंदा हुजो त असांजे पासे फ्रूट एतिरो सुठो थींदो हुजे हीअं असां पोखींदा हुजूं अहिड़ी मौसम में असां पोखींदा हुजूं त उन जे लाइ ॿिए जे लाइ फ़ाइदो थी पवंदो हुजे पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? चंबड़ का अक्षर मोहम्मद नगारी सर अदा चंबड़ वारा ख़ुशि जी चङो भलो तबियतूं ॿार ख़ुशि चाक चङा भला आदि राधा ख़ुशि तूं ख़ुशि अदा सभु ख़ैरु लॻो पियो हुजे राधुल त जॾहिं वञी ख़ुशि थींदी हुजे बाक़ी रामलो जहिड़ो हाल अव्हां सां हुजे। हा महिरबानी अदा महिरबानी तव्हांजी हिकिड़ो कलाम ॿुधायो अदा अदा भाई भाॼी जो कलाम ॾिसी क्या बेटा किथे वेठा अॼु ज़रूरु अव्हांखे इहो हुजे भला इहो न हुजे ॿियो को माई भाग्य जो ज़रूरु अव्हांखे कलाम ॾेखारींदा हुजूं या ॿुधाईंदा महिरबानी लख कुर्ब लख थोरा हुजनि अव्हांजा सो फरमाइशूं त अव्हां जूं अखियुनि ते रखंदा बि हुजूं अव्हांखे ॾेखारींदा बि हुजूं पर इहो महिराण टीवीअ जी हर लाइब्रेरी हुजे जंहिंमें इहे सभिनी सदा बहार आवाज़ जेके हुजनि माणक मोती आवाज़ जेके हुजनि पोइ उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां वठी अॼु जे रागिन ताईं पोइ हुन में सहरा कलाम काफ़ियूं वायूं ॾोर बैत इहे सभु उन्हनि में शामिल हुजनि सो इहो जेको रंग हुजे न इहो सभु अव्हां सिंधवासियुनि खे पसंदि बि हुजे पर हुन सां गॾोगॾु इहे ॻाल्हियूं तॾहिं पसंदि अची वञनि इहे कलाम इहे साईंगेड़नि खे जोगीड़नि खे लतीफ़ साईं जा सुर हिन मौसम में हिन मुंद में बि माण्हुनि खे सम्झ में ॻाल्हि ईंदी हुजे त लतीफ़ साईं जेको हुजे ससी असांखे इहो सुर चई असांखे छा सम्झायो हुजे मारवीअ में असांखे छा सम्झायो हुजेसि लीला में असांखे छा सम्झायो हुजेसि सुहिणीअ में असांखे छा सम्झायो हुजेसि सो इन करे ॾिसंदा हुजो त महिराण टीवी उहो खज़ानो अव्हां ताईं पुॼाईंदी हुजे जंहिंमें उहा ॻाल्हि हुजे उहो रंग हुजे उहो अंदाज़ हुजे पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो फ़ोन कॉल वई हुजे सो अव्हां इन नंबर ते अव्हां ज़रूरु वरी ॿीहर अदा कॉल करे सघंदा हुजो सो लतीफ़ साईं जो अहिड़ो जेको चवंदा हुजूं कलाम जेको असांखे हर वक़्तु ॾींहुं हुजे राति हुजे असांखे उत्साह हुजे असांखे हिमत ऐं हौसले लाइ अॻिते वधण जे लाइ ॻाल्हि करण जे लाइ पंहिंजे वण टिण ॿूटे पखी पखण ऐं पंहिंजे इन जाग्राफी जे ख़्यालु करण लाइ भिटाई साईं जो कलाम असांजे लाइ सम्झो त ईअं वॾो सबक़ु हुजे पोइ भिटाई साईं जो बैत हुजे न त असांखे त हमेशह इहा सुस्ती ऐं काहली यादि सवेल चयो हुजे त अदा एतिरी असां जा खोड़ कई हुजे उन खां पोइ इहो सभु थिया हुजूं पोइ बि इहो मामिलो हल सो अबा कॾहिं कॾहिं मसइलनि खे हल करण लाइ माण्हू जी पूरी ज़िंदगी बि लॻी वेंदी हुजे माण्हू जो पूरो नस्ल उन ते कमु कंदो हुजे वरी ईंदड़ वक़्त में हींअर ॾिसो त दुनिया जूं कहिड़ियूं हालतूं हुजनि त माण्हुनि खे मानी जो वेलो पर ॻभो बि खाइण लाइ न मिलंदो हुजे उहे हालतूं हुजनि पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? साईं दीदार अली कीरियो पियो अर्ज़ु कयां अदा छा हाल हुजे कहिड़े शहर खां था? कराची खां साईं कराची जे कहिड़े इलाइक़े में अदो दीदार वेठो हुजे? साईं मां वेठो आहियां कायदाबाद में। वाह वाह कायदाबाद में ॿियो ख़ैरु हुजे कायदाबाद ठीकु हुजे? अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे तव्हां ठीकु आहियो ख़ैरियत आहे माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया वाह वाह पोइ कीअं रंग लॻंदो हुजे? माशाल्लाह ज़बरदस्त लॻंदो हुजे पर ॿी शादीअ जो प्रोग्राम ईअं असांजो असां उमिरि बहितरीन आहे असां चऊं था त ॿी शादी करे वठूं हिकु कयल आहे तुंहिंजी तूं बि इहो ज़ौक़ु रखंदो हुजे? जी जी रखंदो हुजां बिल्कुलु पर पहिरियां घर जी वॾड़ी जेका पहिरीं असां हुजे न घरवारी उन खां बाबा इहो सलाह मशवरो ज़रूरु कंदो हुजे पहिरियों हाणे इस्लाम मस्जिद घर वारी इजाज़त ॾे तॾहिं बि ठीकु आहे नथी ॾे तॾहिं बि तव्हां इस्लाम मस्जिद 4 शादियूं हलो न करे
बाबा ईअं उहो ईअं हुजे पर सलाह ज़रूरु कंदो हुजे यार, ईअं न हुजे न मूंसां सलाह करे ईअं कंदो हुजे त पोइ रातो भाॼाई पोइ मूंसां बाबा विढ़ंदी हुजे पोइ। कॾहिं न मशवरो वठूं था न, न यार, ॾिसो त ॿी तव्हां त ॿी शादीअ जो सोचियो था त असां अञा नौजवान वेठा आहियूं, असां ॿी कयूं न थिए थो न। बाबा मां त हे पंहिंजे हे राधुल खां ॾिसे त केतिरा ॾींहं थिया हुजनि या ॻाल्हि करां ॿियनि जे अॻियां ॻाल्हि रखां त भला ॻाल्हि खे सुलझाईंदा हुजनि, मूंखे सम्झाईंदा हुजनि या राधुल खे तूं ईअं हिकु तरफ़ो फ़ैसिलो न कंदो हुजे, ईअं ॾाहो थींदो हुजे। जीअं तव्हांजो हुकुम हुजे भला। हा ईअं ईअं भाॼाई इहो जमाल शेख आहे मुंहिंजो दोस्त आहे, इहो बि ॿी शादी करण जो सोचे थो पियो। बाबा पहिरियां घर जी जेका वॾी हुजे हुन खां सलाह वठंदा, ईअं भले हिकु तरफ़ो कमु न कंदा हुजो। अच्छा नहीं? हा हा सच में। अदा जमाल असांजो प्रोग्राम ॿुधंदो आहे। हा ॾिसंदो, इहो किथे वेठो हुजे अदो जमाल? वॾी महिरबानी हुजे, लख कुर्ब, साल जितो जो ख़ुशि हुजो, सलामत हुजो। सो अदो जमाल हुजे या अदो किरड़ हुजे, अदो कांडेरो हुजे, बाबा इहो सलाह कनि सवाइ अहिड़ा कम न कंदा हुजो। हींअर वरी हिकु सलाह थी करे हिन मौजूदा जेका सूरत हाल हुजे उन ते सोचींदा हुजो। जीअं अधे चयो दादा रामला पाणीअ जे बारे में, फसलनि जे बारे में, सो बाबा फसल जेके हुजनि हींअर सो कल्ह बि मूं ॻाल्हि रखी हुजे त हारी नारी मज़दूर सभु जेके हुजनि, पखी पखण वणज वापारु, इहो सॼो असांजी सुवारी सिंध जी जेको हुजे इहो पाणीअ ते मुश्तमिल हुजे। सो पाणीअ जी खोट सम्झ त पोइ सिंध में ॾुखियाई। हा बाक़ी जंहिंखे मालिक ॾिनो हुजे गंज, उहो त बापू पंहिंजो गुज़र बसर करे वञे, पोइ जेको पियो हुजे उन वेल में उनखे कमु अचे। पर आणियूं चाढ़ियूं वारा माण्हू कहिड़ी ज़िंदगी गुज़ारींदा हुजनि जिन त हिन पंहिंजे धरतीअ ते रही करे, मां अॻे बि इहा ॻाल्हि कंदो हुजां त अहिड़ी झूपड़ी कंहिं जे कुंड में किथे अझे छॾी हुजे, ठाहे छॾी हुजे, उन खां पोइ हुन सॼी ज़िंदगी ईअं गुज़ारे छॾी हुजे। हाणे हिन हालतुनि में पंहिंजो घर बि न वठी सघंदा हुजनि, पंहिंजे मुंहुं ज़िंदगी बि गुज़ारे न सघंदा हुजनि, पाणी न हुजे, ज़मीन घटि हुजे, उहा पैदावार न हुजे, त इहो ज़िंदगीअ जो गुज़र बसर कीअं थींदो हुजे। इन जे करे उन वक़्त खां वठी ॾाहनि सभिनी अव्हां खे इन ॻाल्हि ते सुझाव कयो त औलाद खे पढ़ाईंदा हुजो, हुनरमंद कंदा हुजो, महिनत भली कंदा हुजो। औलाद जेको हुजे उहो बि अव्हां सां गॾु हथु वंडाईंदो हुजे, पोइ ॿनी ॿारो हुजे, हुनर हुजे, उन में तालीम बि पिराईंदो हुजे, वरी हू पंहिंजो ॿियो हुनर सिखी पवंदो हुजे, त इन मां पोइ अव्हां जी ज़िंदगी बहितर थींदी हुजे त हिकिड़े पासे न त वरी ॿिए पासे जो गुज़र बसर शुरू थी पवंदो हुजे। सो हाणे उन ॻाल्हि ॾांहुं तरफ़ ईंदा हुजो, नंढड़ो नंढो रोज़गार कंदा हुजो, पर ईअं न हुजे रोज़गार कंदा हुजो उन में बि ॾुखिया हुजो, चिकंदा हुजो, बेदिलियो कंदा हुजो त उन रोज़गार में पोइ अॻु भरो न थी सघंदा हुजो। इन जे करे पाण खे मज़बूत कंदा हुजो, सोच पंहिंजीअ खे जेको हुजे मज़बूत कंदा हुजो, को बि अहिड़ो फ़ैसिलो कंदा हुजो जंहिं हुन फ़ैसिले ते पूरो लही सघंदा हुजो। न त पाणीअ जे करे हींअर वाक़ई में सॼी सिंध ॾाढी ॾुखी हुजे, सिंध जा माण्हू ॾुखिया हुजनि। अॼु सुबुह बि सचु पुछो त मां ईअं फिरंदो हुजां, थोरो चकर ॾेई पाड़े ओड़े में या कचहरी थींदी हुजे सो उन हमरा सां मूं हाल अहिवाल कयो हुजे, पर हिकिड़ी परियां फ़ोन कॉल हुजे, हलो कलाम हुजे। सो हाणे कलाम भला पोइ परियां कलाम, पोइ इहा ॻाल्हि अचे अव्हां सां ज़रूरु कंदो हुजां। बाक़ी हे राधुल थो या वेही वेही हुजे फकण ते, हिनखे न सूर जी न ॿरे जी हुजे, इहो लोलो अकेले सिर खाई हेॾां ने पंहिंजे मुंहुं खाई खुटाए छॾींदी हुजे, पोइ चवंदी हुजे त बसि बचो ई न हुजे लोलो अॼु। पोइ रामल जेको हुजे उहो बसि ईअं वेठो हुजे, रुॻो ॾिसी ख़ुशि थींदो हुजे। सो हींअर कलाम हुजे, न कलाम खे अव्हां ॾिसंदा हुजो, पर कलाम छो हुजे माई भाॻीअ जो लाॾो हुजे। सो अधे बि सल फरमाइश कई हुजे त किथे किथे ख़ुशियूं बि हुजनि, सो इहो लाॾो बि ॾिसंदा हुजो, माई भाॻी जी आवाज़ में हुजे। उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अव्हां सां अञा खोड़ सारी कचहरी कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार भलीकार, अव्हां सभिनी खे भलीकार हुजे। प्रोग्राम रामू
राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो, अवां सभिनीनि खे भलीकार हुजे। ज़िंदगीअ में अबा खिलणु ॻाल्हाइणु ख़ुशी करणु ज़रूरी हुजे, पर दुनिया जे माण्हुनि ते जॾहिं नज़र पवंदी हुजे त उन नज़र खां अॻु ई जेको मुशाहिदो थियल हुजे, सिंध जा ॾाहनि लतीफ़ साईं असांखे सम्झायो हुजे। मां अॼु एॾां करे इहा ॻाल्हि रखंदो हुजां त लतीफ़ साईं असांखे सम्झायो त ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी, ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी, मतां थिए हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो, माना वक़्त सिर अवां ॾींहुं राति करे अहिड़ो कुझु कंदा हुजो जो पोइ उन वक़्त में अव्हां खे ॾुखियाई न थींदी हुजे। वरी भिटाई साईं चयो त बंदर जा भई त सुखाणिया मसमो, बंदर जा भई त सुखाणा मसमो, कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मई, एॾो सूर सही निंड न कजे नाखवा। जे अव्हां किथे बंदर ते मौजूदु आहियो, अव्हां जिते वेठा हुजे उते कपर जेको हुजे, उते ॿिया माण्हू जेके हुजनि अव्हां जेके तंग कंदा हुजनि, ॾुखियो कंदा हुजनि, इन करे पंहिंजो सुजाग रहंदा हुजो ऐं पंहिंजे जाग्राफीअ जो ख्यालु कंदा हुजो त अव्हां ते जेका हुजे ॾुखी महल न ईंदी हुजे। हलो हेलो जी अबा केरु कहिड़े शहर खां? अदा टंडो आदम का खादम दलकोटो। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला साईं ख़ैर लोगो पिया, सभु ख़ैर तयार। तव्हां ॿुधायो ख़ुशी वेठा तयार? सभु ख़ैर अदा। असां बि ख़ुशि हुजो, तव्हां ठीकु ठाक हुजो, घर भाती ठीकु ठाक हुजनि? माशाल्लाह माशाल्लाह सभु तयार ख़ैर आहे। अबा कीअं टंडो आदम वारा कीअं रंग लॻंदा हुजनि? प्रोग्राम खे ॾिठो हुजे, अॼु फोन कॉल कई हुजे, इहो कुर्ब साईं रंग लॻा पिया, मज़ो लॻो पिया। असांखे फौजिया जो गानो ॿुधायो। फौजिया जो गानो ॾिसंदो वञे? हा हा ज़रूरु ज़रूरु तव्हांखे फौजिया जो गीत ॿुधाईंदा। वॾी महिरबानी हुजे, सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो। सो सभु जेके हुजे पंहिंजे रागिन खे हिननि खे पसंदि कंदा हुजो, किरदारनि जो ख़्यालु कंदा हुजो, पंहिंजा किरदार जेके हुजनि, जेके ॾाहा हुजनि न, उन्हनि खे संभालींदा हुजो। हलो 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 अदा केरु अदा कहिड़े शहर खां? साईं रफ़ीक अहमद सोलंकी, मीरपुर बठोरो लॻ सुमन अली खां पियो ॻाल्हायां। छा हाल हुजे? ख़ुशि हुजो, चाक हुजो, चङा भला हुजो। अल्लाह जा करम, दुआऊं दुआऊं। अॼु तव्हां ख़ुशि आहियो, तयार आहियो? अल्लाह ख़ैर ख़ैर लॻो पियो हुजे, अव्हां जूं मोहबत हुजनि भा। अॼु असीं तव्हांजो प्रोग्राम राणो सोलंकी होटल में था ॾिसूं, राणो सोलंकी होटल में। अबार पोइ राणो सोलंकी ख़ुशि हुजे, राणो सोलंकी ख़ुशि हुजे। तव्हांखे दुआऊं था ॾियूं, तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त आहे। सही बिरादरी खे सलाम ॾींदो हुजे अदा। अदा अदी वालेकुम सलाम। अदा को हाल अहवाल ॿुधाईंदा हुजो। हाल अहवाल त पुछंदो हुजे वो अदा। हाल अदा ॿियो सभु सुख लॻो पिया, बाक़ी पाणीअ जी ॾाढी तकलीफ़ आहे। उहा पाणीअ ते ॻाल्हि कमे ते होटल ते सभु वेठा हुजो, माना प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो न। हा अदा ॾिसूं था पिया, तव्हां बिल्कुलु ॻाल्हि कई पिया, इहो बि असां ॿुधो पिए। अदा पोइ पाणीअ जी मूं ॻाल्हि कई हुजे, फसल जी ॻाल्हि कई हुजे, सुजाग थियण जी ॻाल्हि कई हुजे, बसि अदा असांजी बि इहा वस वारनि खे इहा ई अपील आहे त ख़ुदा जा सिंध खे पाणी ॾियो त सिंध बचे यार। अवां छा फसल कंदा हुजो या कहिड़ो ॿी किरत कहिड़ी कंदा हुजो? जी अवां बनी बारो कंदा आहियो? अवां बनी बारो? जी जी बनी बारो कंदा आहियूं, सारियूं कंदा आहियूं। पोइ हिन वारे माना पाणी घणी खोट हुजे अवां वटि, ईअं न? हा हा यार, असां वटि पाणी ॾाढी खोट आहे। बसि मालिक साईं रहम कंदो हुजे, वॾी महिरबानी, लख सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। सो इहा मां इहा ई ॻाल्हि कंदो हुजां, भिटाई साईं जा बैत इन करे पढ़ंदो हुजां त पोइ भिटाई साईं जो बैत इहो ऐं प्रोग्राम इन लाइ बि पढ़ंदो हुजां, हमेशह हिकिड़ा माण्हू बैत पढ़ंदा हुजनि, का ॻाल्हि कंदा हुजनि, इहा सम्झंदा हुजो त वरी वरी हू ॻाल्हि छो कंदा हुजनि, त मतां इन ॻाल्हि में का अहिड़ी ॻाल्हि हुजे जेका ईंदड़ वक़्त लाइ असांखे कमु अचे, उनखे ॻाल्हि खे सम्झंदा हुजो। पर हिकिड़ी पहिरियां फोन कॉल। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजे अदा केरु कहिड़े शहर खां था? अदा शौकत ब्रोई मीरपुर खां ॻाल्हायां पियो साईं। अदा शौकत ख़ुशि, चङो भलो, मीरपुर ठीकु? मीरपुर वारा सभु ठीकु आहे न साईं। तव्हांजे लाइ सभु गुलाब जा हार पिया ठहिरा नी, हाणे ॿुध में शादी बि तव्हां कयो? बसि यार अञा किथे, अञा त ॻाल्हि हलंदी हुजे, पोइ अवां भले तयारी कंदा हुजो पंहिंजे हिसाब सां। तयारी कंदो हुजे।
इंशाल्लाह ताला तव्हांजे पंहिंजाड़ो गाॾी सिंगारे काहे अचिबो हैदराबाद माना सफ़ा गाॾीअ खे सिंगार करे काहे ईंदो हुजे इंशाल्लाह ताला इंशाल्लाह ताला त गाॾी जा सीसा बि भगल हुजनि अदी हाणे शादी त असांखे कराइणो आहे न पोइ ख़बरूं पोइ पहुची हुजनि वबा जीअं बा अबा पोइ हाणे इहा ॻाल्हि ॿुधे इहा ईअं ॻाल्हि कोन कबी हुजे परियां पाण में सलाह मशवरो कजो ईअं हे सफ़ा माना इहो हे हिन ॻाल्हि ते हुजे त इहो रामले जा तव्हां सभु मुंहिंजा दोस्त हुजो मुंहिंजा ॿाह ॿेली हुजो मां तव्हांजो थोराइतो हुजां पर हिन ॻाल्हि जो बि ख़्यालु ज़रूरु रखंदा हुजो अहिड़ियूं सोटियूं गाॾी जा शीशा जेके हुजनि सभु हीअं भगल हुजनि हीअं खुली पई हुजे अबा पोइ हाणे गाॾीअ जा जो सीसा भॼी पवंदा पोइ हाणे घोट इहे वात पटियो गाॾीअ में कीअं वेठो हुजे पोइ वरी ज़रूरु ज़रूरु वॾी महिरबानी लख थोरा मां शामिल थिया हुजो सो गीत जी फरमाइश वादे बि कई हुजे तव्हां बि फरमाइश कई हुजे तव्हां सभिनी जूं फरमाइशूं अखियुनि ते पर ॻाल्हि वरी बि पाणीअ जी हुजे ऐं पाणीअ सां ज़िंदगी हुजे पाणीअ सां सुवारी सिंध हुजे पाणी न हुजे त ज़िंदगी जहिड़ो असांजी कंहिं कम जी न हुजे सो इन मां उण तुण हर ॿिए माण्हू खे सभिनी सिंधवासियुनि खे इन पाणीअ जो फ़िक्रु हुजे रुगो इहो न सम्झंदा हुजो त ज़मीनूं आबाद थींदियूं आहिनि पर ज़मीनुनि सां गॾोगॾु असांजा वण टिण पखी पखण जानवर उन्हनि में बि खोट ॾिसो त किथे मोर मरंदा हुजनि किथे चौपायो माल उञ विघे मरी वेंदो हुजे ऐं दुनिया में वरी तव्हां ॾिसंदा हुजो त उते बि माण्हू कीअं वञनि जेके पाणीअ गिलास लाइ तड़पंदा हुजनि हिकिड़े वेले जे लाइ तड़पंदा ॻाल्हि में खपंदो हुजे पोइ बनी हुजे ॿारो हुजे पखी हुजे पखण हुजे इंसान हुजे जीवत हुजे यानी कि हर कंहिं शइ खे पाणीअ जी ज़रूरत हुजे सो असांजी सुवारी सिंध जी जेका बि जाग्राफी हुजे उहे पाणीअ सां हुजे जे पाणी न हुजे त असांजा जर खारा थी वेंदा हुजनि जर खारा थींदा हुजनि त बीमारियूं थींदियूं हुजनि बीमारियूं थींदियूं हुजनि त केतिरी दवाऊं महांगियूं हुजनि कहिड़ो मुल्क जो हाल अघ इहो लॻो पियो हुजे बेरोज़गारियूं लॻियूं पियूं हुजनि मज़दूर माण्हू वीचारो सॼे ॾींहं में पघर वाहे वाहे 500 कमाईंदो हुजे उहो पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र कंदो हुजे या बीमारियुनि जी कंदो हुजे सो उन सभिनी ॻाल्हि जो हल इहो हुजे त अवां सभु इहो न सोचींदा हुजो त ॿियो को अचे करे ॾींदो हुजे ॿियो को ॻाल्हि कंदो हुजे असां वेठा हुजूं इहो ॿियनि जो कमु हुजे इहो असां सभिनी जो कमु हुजे त पंहिंजे वाहण वस्ती पंहिंजे धरती पंहिंजे दरिया पंहिंजे पाणी वणनि टिणनि जो पाण खे ख्यालु असांखे तव्हांखे सभिनी खे गॾिजी सॾिजी जेको हुजे हिफ़ाज़त करणु खपंदी हुजे ख़्यालु रखणु खपंदो हुजे ऐं इन जी प्रचार वराए वराए करणु खपंदी हुजे ऐं पोइ भिटाई साईं जे हिन बेत खे सम्झी करे अॻियां वधंदा हुजो जीअं ससु इहा पंहिंजी मंज़िल ॾांहुं वधी हुजे त सदायती सबका सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस न आहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे अॼु अवां खां हितां ई मोकिलाईंदा हुजूं वेंदे वेंदे ख़ूबसूरत कलाम अवां जे नज़र कंदा हुजूं ईंदड़ हफ़्ते वरी रंग खणी अवां जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजूं रामो ऐं राधा खे इन ई दुआ सां इजाज़त ॾींदा हुजो दुआनि में यादि रखंदा हुजो जाॾे पेर हुजे ताॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअ लतीफ़ जी लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे।